असां मौजूदु आहियूं हाजी ॻोठाली वली मोहम्मद कीरियो में, जिते जेको आहे सरदार मीर हसन जो पुटु जेको आहे अमीर अली कीरियो जे ख़ासि दावत ते जेको आहे अदीस अमरी MNA जी सीट ते जेको बीठल आहे 209 ते, ऐं ॼाम जेको आहे शबीर अली खान जेको आहे PS 42 ते बीठल आहे। उते हिकिड़ी अहम वॾी कानून गठियाणी थी रही आहे। हिते जेको आहे तव्हां अवाम जो जेको आहे तो घणे तइदाद में हिते मौजूदु आहे, ऐं उहो तव्हांखे असां बाक़ाइदगी सां ॾेखारींदा वेंदासीं त मीडिया सां बाक़ाइदगी सां जेको आहे हिन प्रोग्रामनि जी कवरेज करे रही आहे। हितां खां पोइ जेको आहे झोल शहर में बि जेको आहे अदीस अमरी जो उते हिकिड़ो वॾो हिकिड़ो एतमाद कयो वियो आहे, उते हिकिड़ो प्रोग्राम कयो वियो आहे। नवाबजादा जाम शबीर अली साहब जिन के लुंगी जो तोहफो पेश कंदा अमीर अली कीरियो साहब ने आशाना देना यार आराम से मामले पेश कंदा। मुझी भेण एने 209 जी उम्मीदवार अदीस अमरी साहिबा, अज जा असांजा हिते जा मेज़बान अमीर अली कीरियो साहब, हाजी अली नवाज़ कीरियो साहब, सब कीरिया बरादरान शाहनवाज़ कीरियो साहब, ॿिया हिते जेके असां सां वेठल मोअज़्ज़िज़ीन मुंहिंजा भाई दोस्तों बुजुर्गों, अस्सलाम वालेकुम। नारे भुट्टो। सभिनि खां पहिरीं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं पूरी कीरिया फैमिली जो तोराइतो आहियां त उन्हनि इहो अॼु प्रोग्राम हिते रखियो, असांखे हिते घुरायूं, तव्हां सभिनि दोस्तनि संगत सां भाइरनि सां मिलण जो मौक़ो ॾिनो। यकीनन अचण जो मक़सदु इहो ई आहे, इलेक्शन जो जेको माहौल हले पियो, ही कॉर्नर मीटिंग को इन हिसाब से रखी हुई है। जीअं त तव्हां सभिनि खे ख़बर है NA 209 ते मुंहिंजी भेण अदीस अमरी साहिबा बीठल आहे, PS 42 ते आऊं बीठल आहियां। तव्हां भाइरनि दोस्तनि बुज़ुर्गनि मुंहिंजा अकीअ जा साथी जेके हिते बीठल, तव्हां हमेशा पाण लीड ॾेई मुखालफ़त खे ॿुधाईंदासीं त हुते हुननि जो मुखालफ़त जो हिकिड़ो बि वोट न आहे। इंशाअल्लाह न हुननि खे उमेद हुजणु खपे। बाक़ी मौसमी उम्मीदवार ईंदा पिया वेंदा, उहे तव्हांजा सभु ॾिठल सुञातल आहिनि। जब पहिरीं तव्हां सां कॾहिं न मिलिया, न तव्हांखे कॾहिं हिते संभालियूं, अॼु अची तव्हां खां वोट घुरनि पिया त तव्हां सवाल करे सघो था बाबा कहिड़े मुंहं सां तव्हां वोट घुरो था असां खां, तव्हां असांखे संभालियो हो कंहिं शइ में, तव्हांखे असीं यादि हुआसीं 15 सालनि में। अॼु अची तव्हां असांखे चओ था त वोट ॾेई छॾियो, त इहो वोट वठणु कोई एॾो सवलो न आहे। वोट सिर्फ़ु तीर जो आहे इंशाअल्लाह। आख़िर में तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हाणे हिकिड़ो ज़ोरदार नारो थी वञे त पूरी UC में आवाज़ वञणु खपे। नारा भुट्टो। वॾी महिरबानी। PS 42 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अदाजाम शबीर अली इते स्टेज ते असांजा जेके बि भाइर आहिनि, अहमद हसन कीरियो, अली हसन कीरियो, हाजी गुल हसन कीरियो, अमीर अली कीरियो, अली बख्श कीरियो, शाहनवाज कीरियो, अदा गुलाम हैदर शाह, मिठा खान का मुझो भा राना राशिद, नईम वसान मुझो भा, नजब अली शाह, ॿिया तमाम दोस्त मुअज़्ज़िज़ीन जेके खान मोहम्मद खास अली, ॿिया जेके भी दोस्त, नजम अली शाह बि वेठो आहे, जेके भी दोस्त हिते आया आहिनि, मुअज़्ज़िज़ीन असां सां गॾु आहिनि, जेके पिंडाल में हिन तर जी हिन इलाइक़े जी बहादुर अवाम आहे, मुख़्तलिफ़ बरादरियुनि जा नुमाइंदा आहिनि, नौजवान आहिनि, बुजुर्ग आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन, ओहदेदार, मुख़्तलिफ़ विंग्स जा नुमाइंदा, असांजा अक़लियत जा भाइर साथी, मीडिया
मीडिया जा जेके दोस्त आहिनि तमाम सभिनि खे अस्सलामु अलैकुम। नारे साथियों, अज असां हिते हाजी मीर हसन कीरियो मरहूम जे तॾे ते आयूं। हिन घर सां मुंहिंजो तमाम घणो पुराणो वास्तो आहे। हिन घर सां मुंहिंजो वास्तो तक जे हिसाब सां न आहे, पर हिकिड़े भाउ भेण जे रिश्ते जे हिसाब सां आहे। ऐं आउं सम्झां थी त अहिड़ा साथ जेके प्यार ऐं मोहब्बत ते ॿधल हूंदा आहिनि, उहे साथ ज़िंदगी भर रहंदा आहिनि, ता क़यामत रहंदा आहिनि। असां पंहिंजे उन मरहूम भाउ जी ख़िदमत खे, हुनजे साथ खे, हुनजे प्यार खे, मान खे यादि था करूं, हुनजी कमी खे महसूस था करूं, पर हुननि जी फैमिली, हुननि जा ॿार, हुननि जा पुट, हुननि जा जेके बि ख़ानदान जा फ़र्द आहिनि, हुननि साबित कयो आहे त हुननि जी जेका हिकिड़ी असां सां हिकिड़ी वाबस्तगी हुई। मीडिया बि हिते आहे ऐं असां सां गॾु बि कुझु मीडिया जा ॿाहिरि हलनि था। तव्हां सभिनि खे ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मूंखे 4 भेरो इहो एज़ाज़ बख़्शियो आहे त तव्हांजी भेण शहीद मोहतरमा जी कारकुन 4 दफ़ो क़ौमी असेंबली जे तक ते बीठी आहे पार्टी जी तरफ़ां NA 209 ते। इहो 3 जेको टाइम आहे या टर्म आहे, हिन में मूंखे नयो तक मिलो। पहिरियों तक मुंहिंजो 225 हुयो, 216 थियो, उहा तब्दीली हुई, तक तब्दील थियो, वरी मुंहिंजो तक जेको आहे तब्दील कयो आहे। असां वटि MNA जी 3 सीटूं हुयूं, 1 सीट उन्हनि कटी छॾी। 6 सीटूं MPA जी हुयूं, 1 सीट उन्हनि कटी छॾी। हाणे 5 सीटूं MPA जी आहिनि ऐं 2 सीटूं NA जूं आहिनि, जंहिंमां 1 सीट तव्हांजी भेण खे मिलियल आहे। मूंखे एज़ाज़ आहे त तक़रीबन 70% सांगड़ NA 209 में थो अचे। आउं हिनखे चैलेंज न बल्कि एज़ाज़ थी सम्झां। NA 235 में यहाँ मीडिया खड़ी है, इनको भी मैं कहूंगी कि आप NA 235 और NA 216 में पाकिस्तान पीपल्स पार्टी की खिदमत को देखें। आप देखें कि पिछले 65 सालों से जो लोग इन हलकों पर काबिज थे, उन्होंने क्या किया, और सिर्फ 10 सालों में पाकिस्तान पीपल्स पार्टी ने इन 2 तकों में क्या क्या काम किए, इनकलाबी काम किए। सांगड़ को 21वीं सदी में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेकर आई है। टंडो आदम खां वठी बेरानी ताईं, बेरानी खां वठी कंडियारी ताईं, कंडियारी खां वठी चंडो मिठा खान जितां असांजो भाउ गुलाम हैदर शाह साहब जितां आया आहिनि, चंडो मिठा खान खां सांगड़, सांगड़ खां खिपरो, खिपरो खां अमरकोट, इहो रोड पीपल्स पार्टी ठाराया आहे। असां अवामी कम कया आहिनि ऐं असां अवामी कम करण जो जज़्बो, नियत रखूं था। असांजी नियत साफ़ आहे, असांजो ईमान पक्को आहे ऐं असांजो ज़मीर चवे थो ठप्पे ते ठप्पो, ठप्पे ते ठप्पो, ठप्पे ते ठप्पो। फैसलो ज़मीर जो, फैसलो ज़मीर जो, फैसलो ज़मीर जो। साथियों,
ठाहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां सुर्ख रूह थे आहियूं। मूं सिर्फ़ पंहिंजे तख्त में 150 स्कूल और बिलावल साहब के नुकात में ये भी है कि हम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के जो बंदशुदा प्रोग्राम्स हैं जो सदर जरदारी ने शुरू किए थे, जिसमें लोगों को रोजगार के वसीले देने थे, वसीला हक और वसीला रोजगार जैसे प्रोग्राम जो नवाज शरीफ ने बंद कर दिए, हम उन प्रोग्राम्स को खोलेंगे, लोगों को ट्रेनिंग देंगे, लोगों को मदद देंगे, पैसे की मदद देंगे कि वो अपना कारोबार शुरू करें और वो अपने पैरों पे खड़े हों। ऐसे प्रोग्राम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में दोबारा शुरू किए जाएंगे और बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम को बिलावल साहब ने कहा मैं अपनी हुकूमत में और ज्यादा फैलाऊंगा, समाजी तहफ़्फ़ुज़ दूंगा, क्योंकि गुर्बत बढ़ गई है, क्योंकि महंगाई बढ़ गई है, क्योंकि बेरोजगारी बढ़ गई है। तो मैं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के जरिए गरीब तरीन घरानों की मदद को और ज्यादा मजबूत करूंगा। बिलावल साहब ने अपने नौजवानों के लिए क्या कहा? बिलावल साहब कहते हैं कि जैसे मैं एक नौजवान लीडर हूँ, वो समझ सकते हैं कि नौजवानों की क्या तकलीफें हैं। बिलावल साहब कम उम्र फॉरेन मिनिस्टर, सबसे छोटी उम्र का वजीर खारजा बनकर बिलावल साहब ने पूरी दुनिया में पाकिस्तान का नाम रोशन किया। अपने नाना की तरह, अपनी वालदा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की तरह हमें पाकिस्तान के नक्शे पर हर जगह पाकिस्तान की नुमाइंदगी की, बोर्ड मुतासरीन की नुमाइंदगी की, अक़वाम मुत्तहिदा में हमारे बोर्ड के बारे में, हमारी तकलीफों के बारे में बिलावल भुट्टो ने बात की। बिलावल भुट्टो ने अपनी सलाहियतों का जो इस्तेमाल किया, आज हम अपने उस कायद, अपने उस लीडर की उस कारकर्दगी पर सर उठाकर फख्र से कह सकते हैं कि पीपल्स पार्टी ने पाकिस्तान के सफारती ताल्लुकात में 4 चांद लगा दिए। साथियों, बिलावल साहब चहे तो नौजवान असांजो मुस्तकबिल है। नौजवान जी ॻाल्हियूं सभु कनि था पर ॿुधाइनि कोन था त नौजवान लाइ छा कंदा। बिलावल साहब पंहिंजे इन ई मुआहदे में, अवामी मुआशी मुआहदे में चए थो त नौजवाननि खे आऊं हर ज़िले में यूथ सेंटर ठाहे ॾींदसि। बिलावल साहब अपने दौरे हुकूमत में नौजवानों के लिए, लड़कों लड़कियों के लिए यूथ सेंटर बनाएंगे। उस यूथ सेंटर में उनको मुख्तलिफ ट्रेनिंग्स दी जाएंगी, मुख्तलिफ प्रोग्राम्स होंगे, उनको समझाया और सिखाया जाएगा कि वो किस तरह मुआशरे में बेहतर रोजगार हासिल कर सकते हैं। और जब वो पढ़ जाएगा, किसी गरीब का बच्चा अगर उस गरीब की मेहनत से, किसी हारी का बच्चा अगर पढ़ जाता है तो जब उसे नौकरी नहीं मिलती तो वो धक्के खाता है और वो खाली जेब धक्के खाता है। बिलावल साहब ने कहा कि 6 महीने साल तक उसको धक्के नहीं खाने पड़ेंगे, मैं उसका खर्चा उठाऊंगा ताकि उसको नौकरी मिल सके। मैं उसकी माली मदद करूंगा, मैं उसके हालात को समझ सकता हूँ, उस गरीब माँ के दर्द को समझ सकता हूँ जो जोड़ जोड़ के अपने बच्चे को पढ़ाती है, मुश्किल से पढ़ाती है और नौकरी नहीं मिलती तो वो धक्के खाता है। बिलावल साहब ने स्टूडेंट को कर्जे देने की बात की। जो गरीब लोग बच्चों को पढ़ा नहीं सकते लेकिन उनके बच्चे ज़हीन होते हैं, काबिल होते हैं, पढ़ना चाहते हैं, पैसा नहीं होता, बिलावल साहब अहिड़नि खे बि मदद ॾींदो, उन्हनि खे अहिड़ा कर्ज़ा ॾींदो आसान तरीक़े जा जे कर्ज़नि सां उहे पढ़ी सघनि ऐं पंहिंजो फ्यूचर ठाहे सघनि, मुस्तक़बिल ठाहे सघनि। बिलावल साहब असांजो नौजवान क़ाइद आहे, हिननि नौजवाननि जी तकलीफ़नि खे हू सम्झे थो। इब्राहिम जो पुटु आहे, उहो सम्झे थो त आवाम खे कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि। ऐं हिकिड़ी अहम तरीन जेके नुक़्ते ते बिलावल साहब ॻाल्हाए पियो हू आहे भूख मिटाओ, भूख मिटाओ। बिलावल साहब चए थो
मैं नहीं चाहता कि मेरे पाकिस्तान में कहीं पर भी कोई भी बच्चा, कोई भी मेरा पाकिस्तानी भूखा सोए। ऐं इन्हें करे बिलावल साहब चयो आहे त आओ हर ज़िले, हर यूसी लेवल ते भूख मिटाओ प्रोग्राम के स्टार्ट कंदस। ऐं पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे अवाम जी सार संभाल कंदस। इंशाअल्लाह हू चवे तो त हुकूमत मिलण सां सब अवामी कम शुरू कंदस। जीअं सिंध में NICVD जो हिते तव्हां ॾिसो था तकरीबन हर ज़िले में आहे। सांगड़ जो NICVD साबिका वज़ीर आला मुराद अली शाह साहब अप्रूव करे वियो ऐं हुकूमत हली वई। असां तव्हांखे वाइदो था कयूं त इलेक्शन खां पोइ NICVD जेको मंज़ूर शुदा आहे सिंध जे हर ज़िले में NICVD आहे। असां उन NICVD जे करे अलाए केतिरा गरीब फायदो खणनि था। ऐं न सिर्फ सिंध जी आवाम, याद रखें, सिर्फ सिंध के लोगों को NICVD से फायदा नहीं है, सिंध से बाहर से लोग आते हैं NICVD में इलाज कराने। तकरीबन 3.5 लाख लोग सिंध के बाहर से आए हैं NICVD में इलाज कराने। किसी सूबे में NICVD जैसा अस्पताल नहीं है जो अमराज़े कल्ब का मुफ्त इलाज करे। इतना महंगा इलाज कोई गरीब कभी सुनता है तो बेहोश हो जाता है, लेकिन सिंध की गवर्नमेंट, पीपल्स पार्टी की गवर्नमेंट ने ये इलाज मुफ्त करके दिया है लोगों को। बिलावल साहब मुफ्त ऐं मयारी इलाज जी तमाम सहूलतूं पाकिस्तान लेवल ते ठाहिण जी ॻाल्हि थो करे। बिलावल साहब मयारी मुफ्त तालीम हर ॿार खे ॾियण जी ॻाल्हि थो करे। ऐं पंहिंजे मुखालिफ़नि खां पुछा थी त तव्हां वटि कहिड़ो प्रोग्राम आहे, कहिड़ो मंशूर आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि हिकिड़ो नज़रियो आहे, कुर्बानी जी दास्तान आहे, जिदोजहद जी दास्तान आहे, मंशूर आहे, अवामी मुआशी वाइदो आहे। तव्हां वटि आहे छा?